अब्दुल मजीद खान मूं फैसलो तस्लीम कयो आहे। कंहिं तव्हांखे चयो त मां फैसले जी इनहराफी पियो कयां? मूं वटि दादन ऐं तुंहिंजी बिरादरी जो कासिम आयो आहे। मूं फ़ैसिलो कयो आहे ऐं फ़ैसिले जी लिख ते तव्हां जूं सयूं बि आहिनि ऐं हिकु कापी एसपी वटि बि आहे ऐं उन में लिखियलु आहे त उन साम थियल औरतुनि खे उन्हनि जी मर्ज़ी ते छॾियो वञे। मुंहिंजी बिरादरी जूं औरतूं आहिनि अब्दुल मजीद खान। मञा थो तव्हांजी बिरादरी जूं औरतूं आहिनि। शहबाज़ खान, जॾहिं फ़ैसिले जी ॻाल्हि आई आहे त तव्हां फ़ैसिले ते क़ाइमु रहण जी ॻाल्हि कयो। जेकॾहिं तव्हांखे फ़ैसिलो न हो मञणो त बर वक़्तु इनकार कयो आहे, सयूं न कयो आहे। मां फैसले ते क़ाइम आहियां अब्दुल मजीद खान। बाक़ी इहो दादन सिर फैलाए ॿीहर विगोड़ पैदा करण थो चाहे, बिरादरनि में ताव पैदा करण थो चाहे। रईस अब्दुल मजीद खान, संदस साज़िश खे बि ज़हन में रखो। मञुम त दादन तव्हांजी बिरादरी जो न आहे, पर कासिम त तव्हांजी बिरादरी जो आहे न। वो ताव बजाए तव्हांजी ॻाल्हि छो करे आहे? कासिम जी जांच कयां थो त किथे दादन सां मिली त न वियो आहे। मूं औरतुनि खे उफ बि नाहे चयो त पोइ उहे मूंखे बदनाम करण जूं नाकाम कोशिशूं छो पिया कनि? मां वरी बि गुज़ारिश थो कयां तव्हांखे, हक़नि ऐं उन्हनि जी मर्ज़ीअ जो ख्यालु रखो। जेकॾहिं उन्हनि औरतुनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो तबाह या मर्ज़ी मञण जी का ॻाल्हि साबित थी, मुंहिंजो वहिंवार तव्हां ॾांहुं थींदो। अहिड़ी नौबत कोन ईंदी रईस अब्दुल मजीद खान। बाक़ी तव्हां साज़िशी माण्हुनि जी ग़लति बयानीअ खे अहमियत न ॾियो, ठीकु आहे? ओके ओके ओके। बाबा साईं, रेस अब्दुल मजीद छा पियो चवे? इन त ॾोह करे छॾियो आहे। कासिम जो ज़िक्र कयो बाबा साईं। उहो बि खान साहब वरी औरतुनि जो हमदर्द बणिजी रईस अब्दुल मजीद खान वटि पहुतो आहे त असां औरतुनि सां बेवाजिबियूं था कयूं। असीं हुननि सां निकाह कंदासीं बाबा साईं। निकाह करण खां बेवाजिबी आहे छा? एकर पाण ते इहा ॻाल्हि रखो। बस मुंहिंजो फ़ैसिलो आहे त इन ॻाल्हि खे छॾिजे। छॾे ॾियूं? इहो त शिकस्त जे बराबरि आहे बाबा साईं। गौर, भलऊं भल जो छे नाहे। इन्हीअ खां बि वधीक ख़ूबसूरत औरतूं मिली वेंदियूं। ही छा आहिनि? सुभाणे ख्वारी हिकु बिरादरी जे रहिस खां टपी ॿिए बिरादरी जे रहिस ताईं पहुचंदी त साख मुतासिर थींदी। इन्हनि औरतुनि खां 1000 भेरा ख़ूबसूरत औरतूं मिली वेंदियूं। गौर, गिदड़ डाख न पुॼे आखे थू खटा। गौर, माफ़ी के बिलायो वॾड़नि जो पहाको ॾिनुमि। ॾुख रहंदो बाबा साईं त मुंहिंजे हथड़नि खे मेंदड़ी न लॻी ऐं इन मेंदड़ी जे आसरे ॿीहर ॿियनि खे मौत जी निंड सुम्हारियुमि। बाबा साईं, पाण खे चवणु घुर्जेमि त ॾेढड़ी ज़ुकाम मौला जो शान आहे। रेस तव्हां देर कई, असां अची वियासीं। छा में देर कयमि? कोहर खे पेश करण में साहब वॾे मोकिलियो आहे। रेस नन बसन गोर नना दूटी एतबो नन गोर नान खिदमत करोड अल्लाह गा हटे हट कर जबल। रेस ने खबर कना जोशन। रेस सूबेदार साहब, गोहर न हितां वीदो ऐं न ई पेश कंदुसि। हीरल जो कातिल ज़ाहिर थियो आहे। ज़ाहिर थियो आहे? हा, मञे वियो आहे मूं वटि। त पोइ नालो जो? नालो मां पाण ई अची एसएचओ साहब खे ॾियां थो। रेस चवेस पर करेस कुछ भी न। जॾहिं रेस चवे थो त बस न।
अचे ये गाड़ी में तेल भराइजो। मां कलाक ॿिनि खां पोइ गोवर समेत अचां थो ऐं एसएच सां मिलां थो। उन खां पोइ कराची हली वेंदुसि। ठीकु आहे, अचो। साहब कना छॾ जबल, हलो ॿाहिरि, मां भॻो कोन थो वञा। अचो। रईस, मूंखे पगन खां बि फ़ैसिलो खपे त मामे सोहराब ऐं शफ़न वारनि खां बि फ़ैसिलो खपे। पगन वारी ॻाल्हि में तव्हां बि शामिल आहियो। हाणे तव्हां अमीन आहियो। फ़ैसिले मञण या न मञण जो हक़ मां रखां थो। जे फ़ैसिलो चाहीं त ॿी धुर बि ॻाल्हाए, न त ॻाल्हियुनि खे हिते ख़तम कयो वञे। दादन, वैस मां आहियां या तूं? जो फ़ैसिलो मञण न मञण जो हक़ महफ़ूज़ पाण वटि थो रखी। दादन, दबाव क़बूल न कंदुसि। दबाव नाहे, हक़ ऐं नाहक़ जी ॻाल्हि आहे रईस। सा थींदी, बाक़ी पंहिंजी न हलाए। तव्हां ॿी धुर जूं बि ॻाल्हियूं ॿुधो। बयान कर सोराब। रेस मां ॻाल्हाईंदुसि। ॻाल्हाए। रेस चवंदा आहिनि त घोड़े कन बराबर। खानदान ऐं लिश जे हवाले सां असां ॿिन्ही धुरनि मां केर बि कंहिंखां मथां न आहे। असां ॿई बराबर आहियूं। ॿियो त फ़ैसिलो मर्ज़ीअ सां वठण खां त फ़ैसिलो ई न कराइजे। रेस तूं कम जी ॻाल्हि कर शफ़न। रेस जीअं दादन तो चवे न, तीअं असां वटि बि ॻाल्हियूं आहिनि। दादन, हे साढ़े इंसाफ़ मूजिब तव्हां फतवा ॾियो। मूंखे वज़ाहत करण ॾियो। जे हिकु हिकु ॻाल्हि गणबी त खीर ऐं खंडु अलॻि थी वेंदा। सोराब ज़ोर भरियो आहे, इन करे ॻाल्हियूं करण खां सवाइ परची वञो त फ़ैसिलो ॿुधायां, न त उता कया दरवाज़ा बंदि न आहिनि। रईस, असांखे हर फ़ैसिलो मंज़ूर आहे। तूं छा थो चईं दादन? मूंखे बि मंज़ूर आहे रईस। पगन ऐं सोराब वारा दादन वटि मेड़ वेंदा। मां किबला मूं मुंहिंजी फतवा ते वात न खोले, न त बहराम बहरा उथले त बोड़े मारे। बाबल मूंखे छो शामिल कयो? दिल त चए थी देर ई न कयां। पगन जी सट बघड़ जो झट। छा में देर न करी आहे? हा, पाण खे पाण मारण में देर न कयां बाबल। बेवकूफ़, असुल ॻाल्हि मामला ख़तम करण जी हुई, इन करे ईअं कयो में। दादन जी तब पचाए न सघियो। ॻाल्हि आहे सिधी। हट कर ना मुराद। सच चइबो बाबल, दादन सां वांगार वही वियो। बाक़ी हाणे शफ़न जी आहे मर्ज़ी, मेड़ वञे या न वञे। मां त दादन वटि वञी ठकाव कंदुसि। मूंखे हिते उता के मञा रहणो आहे। शफ़न अमल न कंदो त ख़बर ॾींदोसांसि त बहराम बहरा। बाबा से वॾा अरमान दिल में आ, पर दिल में दफ़न थी विया। परेशान न थी गोर, वापसि ईंदे ई माहौल ॾिसी तुंहिंजो बिलो कंदुसि। ऐं तव्हां न बाबा सिंह? न, मुंहिंजे आॾो बदनामीअ जी दीवार अची वई आहे। कराची खां वापसि अची करे मामले जी नज़ाकत ॾिसी नूरीअ सां निकाह करे ऐं पोइ तलाक ॾेई छॾियोसांसि। तलाक? हा,
सॼी उम्र जे लाइ भले तड़पे। न बाबा साईं, चई नथो सघां, पर ईअं न कजो। छा नथो चई सघी? तव्हां शादी कयो वरी तलाक ॾियोसि, ऐं ॿियो को रिश्तो अचेसि त अव्हां ते टिको। जे इहे न कयमि न त पोइ खेसि खणी ज़माने में कंध खणी हलण जहिड़ो कोन छॾींदोसांसि। बाबा साईं, भला वापसि कॾहिं अचिबो? सूबेदार एसपी जा कन भरिया आहिनि। तो लाइ कुझु वक़्तु उते रही आईजी साहब वटि जेको दोस्त आहे हुनजी मार्फत एसपी ऐं सूबेदार खे ढरो करे तोखे वापसि मोकिलींदुसि। मां हलियो वेंदुसि लंडन जवाद खान ॾांहुं। बाबा साईं, लंडन न वञो, मूंखे आजो करे पोइ भली वञो। कासिम लाइ जो इशारो ॾिनो सूबेदार खे, उन खे त सुख करायो न। लंडन वेंदुसि गोर, पर तुंहिंजी जिंद छॾाए पोइ वेंदुसि। सूबेदार खे चयुमि बि सही कासिम लाइ, पर अलाए छो चरे खे पैसा ई कोन आयो। पुलिस आहे, ज़रूर अॻु वठंदसि बाबा साईं। भले वठेसि, जे वरिताई न त सुख कराए छॾींदोसांसि। तव्हां ई थो वञे मुंहिंजे ख़िलाफ़, पंहिंजी बिरादरी जो थी करे बेवकूफ़ी कयईं। पुलिस जे वकड़ में आयो न बाबा साईं, त पतो पइजी वेंदुसि। ॾेढ ॾींहं ज़ुकाम मौला जो शान आहे। अची वेंदो पुलिस जे वकड़ में, सऊदीअ वञण विसरी वेंदुसि। भॼी वेंदो सऊदी त हथ ई न ईंदो पुलिस खे बाबा साईं। केसि ताईं रहंदो सऊदीअ? हेठि त ईंदो न गोर। अन्न जो मुंहुं जंड ॾे कोन छॾींदोसांसि, वापसीअ में बि कोन छॾींदोसांसि। सूबेदार साहब, ॾोह त ॿुधायो। मीरल जे क़त्ल केस में गिरफ़्तार समझो। चओ बादल। मां ई सन हैदराबाद वञी था, हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि। अर्ज़ न, हुकुम कर बादल। तूं तेसी ताईं ॻोठ न छॾिजांइ जेसी ताईं शहबाज खान जी मुसीबत मासी खदीजा ऐं नूरीअ जे मथां नथी लहे। छो तो रही पई बादल? सबबु आहे सन कहिड़ो सबबु आहे? त मां संदन मदद रिश्ते जी लालच में थो कयां। मासी खदीजा रिश्ते लाइ चयो बि हुयो, पर मूं इनकार करे छॾियो। तूं ग़लति फहमी में आई बादल। जॾहिं तुंहिंजे मन में ॿियाई न आहे त दुनिया छा करे सघंदी? बादल, ईसन सही थो चवे। बसि जॾहिं चयुमि त असीं वञूं था, तूं दोस्तीअ जो फर्ज़ सम्झी निभाइजांइ, पोइ दुबई हलियो वञजांइ। बादल, तूं भरोसो कजांइ यार। मां ओसी ताईं हिते आहियां जेसी ताईं दोस्ती जो फर्ज़ नथो निभायां। हजण जी न कजांइ कासिम। सूबेदार साहब, तानो न ॾे। कासिम भॼंदो न, कॾहिं बि न। छो त ही कासिम करंट आहे, खारे या मारे। आहिस्ते कासिम ने ख़बर कना जोशन। सूबेदार साहब, ॾोह त ॿुधायो। मीरल जे क़त्ल केस में गिरफ़्तार समझो। मीरल जे क़त्ल में? हा कातिम, खुलियूं न आहिनि। हाणे कहिड़ी खुरड़ी हणंदो? साहब, खुरड़ी कासिम जे लाइ महणो आहे। साहब, तूं यकीन रख, मां मुलवस न आहियां। इहो हली वॾे साहब खे ॿुधाए। इन्वेस्टिगेशन हले थी असुल कातिल जी। असुल कातिल गोहर आहे। मां पंहिंजे हिननि कननि सां गोहर ऐं शहबाज खान खे चवंदे ॿुधो आहे। पोइ उहो हली वॾे साहब खे चवेसि, जेकॾहिं उहो तोखे छॾेसि त असांखे एतिराज़ न आहेसि, वरना ने ख़बर कना जोशन। मूंखे कुझु ॾींहं मोहलत जो साहब, न त शहबाज खान हिकिड़ी नाइंसाफ़ी करे वेंदो। न हलो थाणे साहब, वॾे सां ॻाल्हाए। जे क़बूल कयई त तूं गोहर जे ख़िलाफ़ केस में शाहिद थी जाए। नथा मुड़ो साहब त पोइ जी बिस्मिल्लाह हलो। अॻियां थिएसि, हाँ, वरना ने ख़बर कना जोशन। अरे वठी हलोसि, हलोसि।
अरे कासिम चई वरी अलाए छो न आयो आहे। अम्मा जे ना आयो त खैर आ। न नूरी खैर न समझ। कीअं अम्मा? शहबाज खान जो न डमर कड़कियो त कोयलो थी वेंदियूं नूरी। हाणे त को बि साथ ॾियण वारो न रहियो आहे। दादा ने निकिरी हलऊं? कॾहिं त होश जी ॻाल्हि कदी करदी है। ग़लति चयमि छा? बाक़ी सही चई। मां नथी चाहियां त घरां निकिरी वरी पाण ते टिको लायूं या झगड़ा मुंह कढनि। मासी वरी केर थो झगड़ा करे? बिरादरीअ वारा ॿियो वरी केर दादन? उन्हनि खे मोह ॾेई वञिबो। तव्हां ॿी ॻाल्हि कयो मासी। ॿी ॻाल्हि इहा त तूं राति जो अची नूरीअ सां निकाह करे वञ। मुंहिंजा खटनि भाग। मासी जॾहिं तव्हां ॿई राज़ी आहियो त समझो कारो सिज लही वियो ऐं राज़पे जो सोन वरनो सिज उभरी पियो आहे, जंहिंजी रोशनीअ में निकाह करे हली वेंदुसि। जहिड़ो न थी पवे दादन। कोन थींदो जहिड़ो मासी। जेकॾहिं थियो बि न त इंशाअल्लाह मुंहुं ॾेई वेंदुसि। ज़रूरत मूंखे सिर्फ़ तव्हांजे राज़पे ऐं ख़ुशीअ जी आहे। मूं चयो न दादन अच ऐं निकाह करे वञ। मां ॼाणा मुंहिंजा मुक़दर ॼाणनि। मासी जेकॾहिं न नूरीअ जी जाइ दिलि में आहे त यकीन ॼाण मासी त तुंहिंजी जाइ हिन अखियुनि में आहे। अम्मा खां पोइ तुंहिंजो ई दर्जो हूंदो। जेकॾहिं मासी तव्हां मूं वटि ऐं मुंहिंजे घर में रहंदव त इन ई में मूंखे ख़ुशी महसूस थींदी। इहो पोइ जो मामलो आहे। हेकर तूं बिना देर निकाह करे वञ। इहो पोइ सोचींदसि। ठीकु आहे मासी। मां सुबुह जो सवेल ई जंज वठी निकाह लाइ हली वेंदुसि। जंज न सादगीअ सां दादन, जीअं कंहिंखे सुधी न पवे। मासी दादा ने लिकी निकाह करे न, हरगिज़ न। दादा न जंज वठी ईंदो। पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। धाणो धाणो समझण जी कर। खराब नाहे थियो, सही थियो आ। अम्मा बिल्कुल सही थियो आ। फैसलो मर्दन जो थियो आ। मर्द मेड़ विंदा। न्याणी मेड़ फैसलो हुजे त मां बि वञा। मां न विंदसि भली शफ़न आई सोरा बि वञनि। चाची मां ऐं चाचो वेंदासीं बस न। चाचे खे मान त ॾियणो आहे न। हाँ असीं हलंदासीं, पर जे धाणो भाले त बहितर आ। सोरा बि बेली ॾाहो थी। तोखे चयमि न त मर्द मेड़ जो फैसलो थियो आ, न्याणी मेड़ जो नाहे थियो। मां न हलंदसि। अम्मा अमल तू अंदर हल बेटा। हाँ बाबा। धाणो छा थियो? दादन ॾे मेड़ पोइ हलंदासीं। मां ऐं शफ़न वञूं था शहर सामान वठण। सामान? छाजो सामान? शफ़न ऐं मूमल जे निकाह जी तैयारी करणी आहे या न? करणी आ, धूम धमाम सां करणी आ। तू पाड़े वारनि खे दावत ॾे। दावत त मां ॾेई आई आहियां, बस मूमल खे कुंड में विहारणो आ। तव्हां उॾामी वञो ऐं उॾामी अचो। धाणो बि सहरनि जो धमचर थी शुरू करे। धाणो धणकी आ न धणकी न आहे। ठीक आ अच शफ़न। मौलवी सां गॾु दोहल ऐं शरनाई बणिजे सोराब, न त निकाह ई बुसो थींदो। चाची इहो बंदोबस्त ही शफ़न शेर कंदो, तूं घबराए न। सही आ? उठ चाचा। शफ़न शेर में मेरे अची लाऊं लहंदो, अची लाऊं लहंदो। ओ पंजी मूमल माड़ी दो, अची लाऊं लहंदो। ओ पंजी मूमल माड़ी दो। अम्मा खेर सां ठा थी वई। जेकॾहिं हू मेड़ करे न आया त कसूरवार पाण थींदा। हाणे तव्हां ॿी तैयारी कयो। ॿी तैयारी? नूरीअ सां निकाह जी। नूरीअ सां निकाह? अॼु ताईं ॻाल्हि त न कई अथई। अम्मा अॼु ताईं हाकार बि त कोन कई न मासी खदीजा। त पोइ ॿुधाए कीअं ॻाल्हि कयां? कोई का ख़बर त पवे हा न दादा?
हाणे ख़बर पई न मां, तूं हाणे तयारी कर त मां शहर वञा, सोन कपड़ा ऐं सामान सां गॾु संगत खे बि चवां त गाॾी बि कयां। गाॾियूं छो? अम्मा, बाक़ी जंज छाते हलंदी ऐं वापसि छाते ईंदी? हा, इहा ॻाल्हि त आहे, पर दादन का रुकावट त न आहे न? रुकावट छाजे बारे में? बिरादरी वारा एतिराज़ न कनि। हिकु त बिरादरियूं परचजी वयूं आहिनि, ॿियो त निकाह मासी खदीजा ऐं नूरीअ जे राज़बे सां पियो थिए, त पोइ रुकावट छाजी? अलाए, थींदो आहे न, को शरारती हुजे त पोइ। रख मौला दे मां, रुकावटूं टोड़े अचबियूं, दादन जी ड्रह कोको बचाए। तूं परेशान न थी, मां शहर खां थी अचां थो। हा पुट, तूं थी अच त मां पाड़े पतीलो थी अचां। शफ़क़त, मुंहिंजी लखनि जहिड़ी मूमल जी पारत अथई। वलदी, तोखे ख़ुशियूं ॾींदो, तोखे हिन माउ जूं दुआऊं आहिनि। थाणो धणकी आहे, धणकी न आहे। साईं साहब निकाह शुरू कयूं? मौलवी हकीम साहब बिस्मिल्लाह कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुबारक हो जी, खैर मुबारक मौली साहब। शादी मुबारक हो जाई। खैर मुबारक, सभिनी खे मुबारक हो जन, सभिनी खे मुबारक हो जन, सभिनी खे मुबारक हो जन। मेहरबानी बाबा। आका सोराब, हाणे जल्दी लाऊं ॾियारायूं। शफ़क़त, मुंहिंजी लखनि जहिड़ी मूमल जी पारत अथई। मूंखे ख़ुशी बि आहे त ॾुख बि। ख़ुशी इन ॻाल्हि जी थी आहे त तूं खोट बणियो आहीं, ऐं ॾुख इन ॻाल्हि जो थियो आहे हीउ माहौल ॾिसी मूंखे मुंहिंजो सारंग थी यादि अचे। हलो तूं कोड़ी वल वांगुरु ॿधी, पोइ धाणो चवंदी, धाणो तड़की आहे, तड़की न